बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वहदहू ला शरीक लहू। केतिरो न इहो ख़ूबसूरत ज़िक्र आहे, वहदहू ला शरीक लहू। ऐं असां उन रब जी इबादत कयूं था जेको रब अकेलो आहे ऐं जंहिंजो को बि मट ऐं सानी कोन आहे। नाज़रीन, सुबुह मेहरान प्रोग्राम में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां ऐं भलीकार चवां थी। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में शामिलु आहियां। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम जॾहिं जुमे जे ॾींहं ते महफ़िल सजायल हूंदी आहे त सच पुछो त बेहद ख़ूबसूरत हीअ थीम हूंदी आहे ऐं बेहद ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं पहुचंदो आहे। तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं गॾोगॾु ज़िक्र हिन महफ़िल में हूंदो आहे त पोइ महफ़िल यकीनन दिलि खे लुभाईंदड़ हूंदी आहे, दिलि खे सुकून मिलंदो आहे। ऐं अवां जॾहिं जॾहिं प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो त अवां अहसासु ॾियारींदा आहियो त अवां प्रोग्राम जो इंतज़ारु बि कंदा आहियो। ऐं प्रोग्राम जो जॾहिं इंतज़ारु कंदा आहियो तव्हांखे ख़बर आहे त स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो हूंदो आहे, तव्हां उहो डायल कंदा आहियो। प्रोग्राम में ईज़ी प्रोसीजर आहे, नंबर डायल कयो, प्रोग्राम में शामिलु थियो। घर जे उन कॉर्नर में ज़रूरु वेहिजो जिते कोई ॿियो मौजूदु न हुजे त जीअं आराम सां अवां ॻाल्हाए सघो। ऐं टेलीविज़न स्क्रीन जो आवाज़ु बिल्कुलु बंदि कजो। रिपीटेशन में प्रोग्राम हलंदो आहे, तव्हां उहो ॾिसी सघो था। ऐं मेहरान एंटरटेनमेंट ते, मेहरान टीवी ते, तव्हां फेसबुक ते पेजिस जेके मौजूदु आहिनि उते लाइव ॾिसी सघो था। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां अॼु जेको ताउन मौजूदु आहे सुबुह मेहरान सां, स्किन वाइट गोट मिल्क साबुण पाकिस्तान जो बहितरीन फॉर्मूला सां ठाहियल साबुण आहे। ऐं हाणे स्किन वाइट साबुण जो फॉर्मूला वधीक एडवांस थी वियो आहे, जंहिंमें वाइटामिन ए ऐं वाइटामिन B3 बि शामिलु कयो वियो आहे, जेको हाणे रखंदो अव्हां जी स्किन खे 12 कलाकनि ताईं ताज़ो ऐं तवानो। नाज़रीन, जॾहिं मां सुबुह मेहरान प्रोग्राम सूमर खां वठी जुमे ताईं कंडक्ट कंदी आहियां त हर ॾींहं जी हिकिड़ी पंहिंजी थीम हूंदी आहे, हर ॾींहं जो हिकिड़ो पंहिंजो टॉपिक हूंदो आहे, हर ॾींहं जा हिकिड़ा पंहिंजा गेस्ट हूंदा आहिनि ऐं वरी पोइ जेको माइंड मेकअप हूंदो आहे हर ॾींहं जे हिसाब सां पंहिंजो हूंदो आहे। अॼु जुमे जे ॾींहं ते मुंहिंजे प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं ऐं असां नातिया कलाम पिणु प्रोग्राम में शामिलु कंदासीं। अॼु मुंहिंजे प्रोग्राम में जेके गेस्ट मौजूदु आहिनि, तमामु ख़ूबसूरत गेस्ट मुंहिंजे आॾो मौजूदु आहिनि, हिन तरफ़ बि, साॼे तरफ़ बि, खाॿे तरफ़ बि मौजूदु आहिनि। अॼु जेको आहे सो 2-4 ॻाल्हियूं यकीनन मुंहिंजे ख़ुदि ज़हन में आहिनि जेके मां तव्हां सां करणु चाहींदमि, पर पहिरीं अव्हां सां मां शेयर करणु चाहींदमि त 1 ऑफ डिसेंबर सिंधी मीडिया ते एंड ओवरऑल सिंध में, ओवरऑल पाकिस्तान में, ओवरऑल इन द वर्ल्ड पाण जेको आहे सो सेलिब्रेट कंदासीं सिंधी कल्चरल डे। ऐं मेहरान टेलीविज़न जो जेको स्लोगन आहे, बेहद ख़ूबसूरत स्लोगन आहे त मज़हबी भाईचारो, असांजी सकाफ़त ऐं सिंधू दरिया असांजी मईशत। जॾहिं मईशत जी ॻाल्हि अचे थी, पाणी जी ॻाल्हि अचे थी, यानी जियापे जी ॻाल्हि अचे थी, ज़िंदगी जी ॻाल्हि अचे थी, असांजे मारूड़नि जी ॻाल्हि अचे थी, जॾहिं उहे ख़ुशि हूंदा, जॾहिं असां ख़ुशि हूंदासीं त पोइ यकीनन असांजी ज़िंदगी बेहद ख़ूबसूरत हूंदी। पाणी हूंदो त ज़िंदगी हूंदी, मज़हबी भाईचारो हूंदो त हीअ धरती हूअं बि औलियान जी धरती हिनखे मञियो वेंदो आहे सिंध खे। ऐं असां वटि हमेशह हिकु यूनिटी क़ाइमु रही आहे, भाईचारो क़ाइमु रहियो आहे। सो उन हवाले सां ही पूरो जेको आहे सो ही पूरो मंथ एंड अप टू 1 डिसेंबर असां जेको आहे सो हिन पूरी थीम खे खणी हलंदासीं। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधां थी ऐं गॾोगॾु खोड़ सारियूं ॻाल्हियूं हिन प्रोग्राम में पाण कंदा हलंदासीं। पहिरीं सीट ते तशरीफ़ फरमा आहिनि मौलाना इमरान जलबाणी साहब। ऐं इमरान जलबाणी साहब जॾहिं बि प्रोग्राम में मौजूदु रहिया आहिनि, हमेशह प्रोग्राम असांजो ॾाढो सुठो काराइतो रहियो आहे। संदन जेको इल्मु आहे उहो जॾहिं बि पाण मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हाईंदा आहिनि त बेहद ख़ूबसूरत ॻाल्हाईंदा आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहियो मौलाना साहब? जी बिल्कुलु, अल्लाह जा करम। माशाअल्लाह जी, तव्हांखे ॾिसी अॼु ख़ुशी थी आहे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अॼु हिन अङण ते। नाज़रीन, हिन तरफ़ आयल जेके असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो मां तारुफ़ अव्हां सां कंदी हलां। वकार अहमद अब्बासी असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं वकार जो आवाज़ मां हमेशह चवंदी आहियां जॾहिं बि वकार हिन मंच ते मौजूदु हूंदो आहे त ॾाढो सुठो ख़ूबसूरत आवाज़ अथसि। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं असां वटि अॼु हिकिड़ी जोड़ी जेका हिन प्रोग्राम में जॾहिं बि आई आहे त प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत बणिजो आहे। मोहम्मद अली असां सां गॾु मौजूदु आहे, मोहम्मद सखी असां सां गॾु मौजूदु आहे। ॿिन्हिनि भाइरनि खे मां भलीकार चवां थी। हमेशह जीअं ॾाढा सुठा लॻो पिया, हमेशह जीअं ॾाढा चार्मिंग तव्हां लॻो पिया। ऐं मां चाहींदसि त प्रोग्राम जी शुरूआति जेको आहे सो वकार असां तव्हां खां कंदासीं। हमद बारी ताला असां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो।
अल्लाहु 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 हर आलम जहानन में ज़िक्र सदा ज़बान में हर आलम जहान में ज़िक्र सदा ज़बान में अल्लाहु 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 पखने जे मौलन में पाणीअ जे छोल में पखने जे मौलन में पाणीअ जे छोल में अल्लाहु 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 हर गुल फुल बूटन में हीर हवाज झूटन में हर गुल फुल बूटन में हीर हवाज झूटन में अल्लाहु 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 समुद्र जे छोलन में लामुन जे लोडन में समुद्र जे छोलन में लामुन जे लोडन में अल्लाहु 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 न्याज़ुन माज़न विड़त में कुरआन जी तिलावत में न्याज़न माज़न विड़त में कुरआन जी तिलावत में अल्लाहु 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 सुभान अल्लाह अल्लाहु अल्लाहु केॾी न ख़ूबसूरत इहा सदा आहे ऐं जॾहिं बि परवरदिगार खे दिलि सां पाण यादि कंदा आहियूं त यकीनन हू रब त दिलनि जो मालिक आहे ऐं असांखे बिल्कुलु बेहद गहराई सां ॿुधे थो सुणे थो ऐं पोइ तकलीफ़ूं रंज जेके आहिनि उहे दूरि पिणु थियनि था। लेकिन जेकॾहिं मां मौसम जी ॻाल्हि करियां त मौसम आराम आराम सां तब्दील थिए पई। का ॾींहुं संभाव थोरो गरम आहे पर सुबुह जो वक़्तु जेको आहे सो थधिड़ो पहर थिए थो। राति तमामु घणी ठरे पई ऐं मौसम जी जेका तब्दीली आहे उहा पाण सभु महसूसु करियूं पिया। सिंध में जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेका माक आहे उहा बि सुबुह सुबुह जो माक वारो मंज़र बि बेहदि ख़ूबसूरत नज़र अचे पियो। ऐं जॾहिं बि मौसम तब्दील थींदी आहे त यकीनन हिकिड़ी ख़ुशी जी लहर मां सम्झां थी हूंदी आहे। मौसम जी तब्दीली बेहदि ज़रूरी आहे ऐं पाण सभु ख़ुशि नसीब पिणु आहियूं जो असांखे 4 खां 5 जेके
मुंदूं आहिनि उहे नसीब थियनि थियूं त इन हवाले सां पाण सभु जेको आहे सो रिच बि चऊं था न पंहिंजो पाण खे सिंधी सकाफ़त हूअं ई ॾाढी रिच आहे ऐं असांखे वरी जेके मौसमूं नसीब थियनि थियूं उन हवाले सां बि पाण पंहिंजो पाण खे लकी ज़रूरु चई सघूं था। मां लाहौर जी पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं लाहौर जे सिटी जी मां ॻाल्हि कंदसि त उते 15 ॾींहंनि ताईं स्कूल्स खे ऑफ कयो वियो आहे ऐं ऑफिसिस जेके बि आहिनि उहे बंदि कयूं वियूं आहिनि। ऑनलाइन वर्क एंड ऑनलाइन स्टडी शुरू थी वई आहे हवा में गदिलाइण जे करे ऐं दुनिया में ऑन द टॉप प्रायोरिटी लाहौर ऐं इंडिया पिणु अचे थो। सो मास्क पाइण अगेन उहो ई जेको आहे सो पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट करण वारी ॻाल्हि अचे थी। मां हूअं बि सम्झां थी त पंहिंजी डेली रूटीन में बि पाण खे हिन सभिनीनि शयुनि खां थोरो एहतियात करणु खपे एंड मास्क वेयर करणु पंहिंजे लाइ जेको आहे सो सुठो रहंदो आहे। जेकॾहिं थोरा बि तव्हां एलर्जिक आहियो ऐं मौसम पिणु तब्दील थी वई त बहितर आहे त असां थोरी घणी पंहिंजी केयर पिणु करियूं। प्रोग्राम में हिन वक़्तु मौलाना इमरान अली जलबाणी साहब मौजूदु आहिनि ऐं जुमे जो ॾिहाड़ो आहे। मौलाना इमरान अली जलबाणी साहब जुमे जे ॾींहं जे हवाले सां शुरूआति कंदासीं। बेहद ख़ूबसूरत ॾींहुं थींदो आहे, हर ॾींहं जी पंहिंजी अहमियत आहे पर जुमे जे ॾींहं खे घणी फज़ीलत हासिलु आहे। अवां जी ज़ुबानी ॿुधणु चाहींदुसि। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। सभ खां पहिरियां आउं तव्हांजो तहे दिलि सां मशकूर आहियां ऐं तव्हांजे चैनल जे तवसुस सां सभु सामाईन नाज़रीन खे सलाम अर्ज़ु कयां थो। वालेकुम अस्सलाम। असांजे रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला जुमे जे ॾींहं खे ॿियनि ॾींहंनि ते फज़ीलत बख़्शी आहे ऐं हिन ॾींहं ते अवी कसरत सां मूं ते दुरूद मोकिलियो। सुभान अल्लाह। यानी कि ॿी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सल्लल्लाहु अलैहि सलातन सल्लल्लाहु अलैहि अशरा। जंहिं मूं ते हिकु दफ़ा दुरूद मोकिलियो अलाह ताला हुनजे मथां 10 रहमतूं मोकिले थो ऐं हर गुनाह माफ़ु करे थो, दर्जो बुलंद करे थो। सुभान अल्लाह। त हिन बाबरकत ॾींहं में असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद कसरत सां पढ़णु खपे। बेशक। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबीउल उम्मी व अला आलिहि सल्लम तस्लीमा। इहो बि हिकिड़ो दुरूद आहे। ॿियो त हिन जुमे जे ॾींहं में सूरह काफ़ जो ऐं सूरह दुखान जो एहतमाम असांजे नबी फरमायो। जेको इहो तिलावत फरमाए थो त अॻे जुमे ताईं अलाह ताला हुनजा कम आसान करे थो ऐं ज़मीन खां वठी अर्श ताईं अलाह ताला हुनखे नूर सां भरे छॾे थो जो पढ़ण वारो आहे। ॿियो आहे सुबुह जो अवी सूरह यासीन जी तिलावत कयो था। यासीन क़ुर जो दिलि आहे ऐं अचे थो त नमाज़ जुमे जी पढ़ण खां पोइ जेको 7 मरतबा सूरह इख़लास ऐं 7 दफ़ा सूरह फलक ऐं 7 दफ़ा सूरह नास इन जी विर्त करे थो, ज़िक्र करे थो त अलाह ताला उन ॾींहं खां वठी अॻिले जुमे ताईं उनखे हासिदीन जे शर खां महफ़ूज़ करे थो जी। ऐं हर जेका तकलीफ़ आहे इंसान खे रोज़ाना तकलीफ़ूं आहिनि त उन्हनि खां अलाह महफ़ूज़ करे इंसान खसारे में आहे। हा त जुमे जे ॾींहं जो पंहिंजो हिकिड़ी फज़ीलतूं आहिनि। राति जो सूरह मुल्क जी तिलावत कजे त अलाह ताला जेके अवांजा असांजा जेके अज़ीज़ अक़रबा इंतकाल करिया उन्हनि ते अलाह ताला बख़्शिश जो ख़ासि ई विर्त आहे सूरह मुल्क। कई वज़ीफ़ा आहिनि हिन ॾींहं जा ऐं ॾींहुं बाबरकत ॾींहुं आहे। अवां जी ॻाल्हि वांगुरु त हिन ॾींहं खे ॿियनि ॾींहंनि ते फज़ीलत आहे ऐं अलाह ताला हिन ॾींहं ते ई काइनात खे पैदा फरमायो। हिन ॾींहं ते ई ऐं क़यामत बर्पा थींदी। जी हा। हा हिन ॾींहं में ख़ासि हिकिड़ी साह घड़ी आहे जंहिंमें कंहिं मोमिन जी दुआ रद्द न आहे थींदी त हिन ॾींहं खे हिन जी फज़ीलत खे मौलाना साहब को इशारो जीअं तव्हां ॻाल्हि कयो था इहो ॻाल्हि मां तव्हांजे पहिरीं बि प्रोग्राम्स में ॿुधी चुकी आहियां पर मूंखे थोरो क्लिक थियो त को अहिड़ो इशारो का अहिड़ी घड़ी उहा इवनिंग टाइम जी आहे मॉर्निंग टाइम जी आहे कंहिं हदीस में कुझु इन तरह? हा इन हदीस में इशारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं हाणे जीअं जुमे जो ॾींहुं आहे त इमाम उते ख़ुतबो ॾींदो आहे। ख़ुतबे जे जॾहिं हू वेहंदो आहे त ॿियो वरी ख़ुतबो ॾींदो आहे। उहे 2 रकातूं हूंदियूं आहिनि असल में त उन दरमियान में जेको वेहे थो उहा बि हिकिड़ी ॿुधाई वञे थी हदीस में त साह उहा घड़ी आहे। ईअं फजर जो माण्हू इशराक जे इंतज़ार में वेहे थो उहा बि हिकिड़ी घड़ी आहे। त इहे इशारा आहिनि उन में माण्हू दुआ करे अलाह ताला त बख़्शिश करण वारो आहे, आसानियूं करण वारो आहे त अलाह ताला अहिड़ा ॾींहं ॾिना ऐं ग़रीबनि जी ईद जो ॾींहुं आहे जुमो जी।
बिल्कुलु बेहद ख़ूबसूरत इहा ॻाल्हि तव्हां लास्ट में जोड़ी आहे। ऐं मां दुआ बाबति पिणु अॼु जे प्रोग्राम में अव्हां जी ज़ुबानी ॿुधणु चाहींदमि त दुआ केतिरी इम्पोर्टेंस रखे थी। इबादत जो मग़ज़ मुंहिंजे ख़्याल सां दुआ खे चयो वेंदो आहे। जी हा, सो इन बाबति ज़रूरु मां ॿुधणु चाहींदसि, पर असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। ऐं सुबुह महिराण प्रोग्राम सां नाज़रीन अॼु सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। स्किन वाइट साबुण जो रुगो ख़ालिस शयूं इस्तेमालु कयूं वयूं आहिनि। हीउ जेको सोप आहे इन में प्योर शयूं जेको आहे सो इस्तेमालु थियल आहिनि, जेके तव्हांजे स्किन जे लाइ फ़ाइदेमंद पिणु आहिनि। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में प्रोग्राम में ताउन मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं पाकिस्तान जो वाहिद साबुण जेको पूरे पाम ऑयल ऐं बकरी जे खीर सां तयारु थियल आहे, जेको अव्हांजी स्किन खे सुठो ऐं ख़ूबसूरत पिणु बणाईंदो। नाज़रीन प्रोग्राम में मौलाना इमरान अली जलबाणी साहब मौजूदु आहिनि। ऐं ब्रेक ते वञण खां पहिरियां मूं हिकु ॻाल्हि कई त जेका दुआ पाण घुरूं था, दुआ ते घणो एतबार पंहिंजो हूंदो आहे। ऐं सच वञो त जॾहिं दुआ इबादत खां पोइ घुरी वेंदी आहे त दिलि खे करार पिणु नसीब थींदो आहे। सो मौलाना साहब अव्हांजी ज़ुबानी मां ॿुधणु चाहींदसि ऐं चाहींदसि त असांजा तमामु नाज़रीन ॿुधनि त दुआ केतिरी पावरफुल थिए थी। असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अदुआ मुख़ुल इबादत, इबादत जो जेको निचोड़ आहे न उहो असल में दुआ आहे। अलाह ताला फरमाए थो कि बानो जॾहिं का ॻाल्हि कंदो आहे त मां उनजे क़रीब हूंदो आहियां। मतिलबु यस अलूनक, मां सहाबा तोखां मुंहिंजे बारे मां पुछनि था त मां हुनजे वेझो क़रीब आहियां। मतिलबु त दुआ में मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ो वाक़ियो कोट कयां। अलाह ताला सां कोहे तूर ते हम कलाम थियो ऐं उन में उन चयो त अक़रीबुन फ़ उनादीक अम बईदुन फ़ उनाजीक, अक़रीबुन फ़ उनाजीक, या अलाह जेकॾहिं तूं क़रीब आहीं मुंहिंजे त मां आस्ते वेही दुआ घुरां, जे परे आहीं त मां तेज़ थोरो बुलंद आवाज़ में घुरां। फ़ इन्नी उहिसो हुस्न सोतिक फला अराक, मां अव्हांजी आवाज़ जी लज़त खे महसूसु कयां थो, ॾिसी नथो सघां। अलाह हम कलाम थींदो हो मूंसां कलीमुल्लाह आहे। त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो या मूसा अना ख़ल्फ़क व अमामक अन यमीनिक व शिमालिक, ऐं मूसा मां खाॿे साॼे अॻियां पिया हर तरफ़ तुंहिंजे मौजूदु आहियां। जॾहिं बानो दिलि में सोचींदो आहे त मां हुनजे दिलि जे ख़्याल खे बि दराक कंदो आहियां। त बानो जेको आहे न उहो असुलु आहे दुआ। अलाह ताला खां, अलाह खे सभिनी खां बहितरीन अमल माण्हू जो इहो लॻंदो आहे जॾहिं हू अलाह खां घुरंदो आहे। तव्हां दुनिया वारनि खां घुरंदो, हिकिड़े ॾींहुं ॾियनि शायदि, ॿ ॾींहं बि ॾियनि, पोइ उन खां पोइ तव्हां सां रस्तो छॾे वेंदा, तालुक़ छॾे वेंदा। पर अलाह घुरंदो त अलाह ख़ुशि थींदो, माण्हू खां घुरंदो नाराज़ थींदा। त अलाह ताला फरमाए थो जॾहिं मुंहिंजो बानो मूंखे चवंदो आहे या रब मूंखे घुरंदो आहे त मां 70,000 दफ़ा उनजे रिटर्न में चवंदो आहियां लब्बैक या अब्दी, ऐं मुंहिंजा बाना आहे, मुंहिंजी बानी मां तो लाइ हाज़िर आहियां। त दुआ सभिनी मां बहितरीन अमल आहे, अलाह खे पसंदीदा अमल। हदीस में ईअं बि अचे थो त जेका मौत आहे उन खे टारण वारी बि दुआ आहे। दुआ में एॾो पावर आहे जेको तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कयो, ताक़त आहे, जो कंहिंजी मौत लिखियलु आहे अलाह उनखे बि टारे थियो दुआ जी बरकत सां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेहद ख़ूबसूरत। ऐं बि काफ़ी रिवायत में पढ़ियो वियो आहे त तक़दीर खे बदिलण जी ताक़त जेको आहे सो दुआ रखे थी। यकीनन इहा ॻाल्हि ॾाढी सिमिलर आहे त मौत खे टारण ऐं तक़दीर खे बदिलण जी जेका जेकॾहिं तव्हांखे का शइ को एलिमेंट मिले दैट इज़ दुआ, उहो पाण चई सघूं था। मूसा अलैहिस्सलाम अलाह ताला ॾे हम कलाम थींदो, मां अर्ज़ु कयो त अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे चयो ए मूसा तूं हाणे जॾहिं मूं ॾे अची त संभलिजी ईंदो कर। पहिरियां तुंहिंजी वालदा जी दुआ ही जा तोखे महफ़ूज़ रखंदी हुई, हाणे उहा इंतकाल करे वई आहे। तंहिंजे करे जॾहिं तूं अची त एहतियात सां अचु। त उहा माउ जी जेका दुआ आहे न, चाहे औलाद लाइ, उहा वॾो हुनजो ज़रियो आहे हिफ़ाज़त जो, बख़्शिश जो। त वालदेन खां बिलख़ुसूस ऐं तव्हांजे चैनल जे तवसु सां सामईन नाज़रीन खे अर्ज़ु कनि त वालदेन जी दुआ वठो, वालदेन जी ख़िदमत कयो।
उहा अव्हां खे उन मक़ाम ते पहुचाईंदी जिथे तव्हांजी क़ाबिलियत न पहुचाईंदी। त असल वालिदेन जी दुआ आहे, उस्ताद जी दुआ आहे। असांखे त इहो पढ़ायो वियो ऐं उनजो असां असरु ॾिठो, त दुआ में वॾी ताक़त आहे। हा हा बिल्कुलु, वालिदेन जी दुआ त हर शइ खां उहा अवल तव्हांखे प्रोटेक्ट करे थी। अच्छा, कुझु रिवायत में ईअं बि आहे त हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं अलाह तबारक व तआला सां हम कलाम थींदा हुआ ऐं जॾहिं उहे पंहिंजो सफ़र तय कंदा हुआ त उहे चपल पाए ऐं हलणु शुरू कंदा हुआ ऐं उन्हनि जी माउ जी जॾहिं दुनिया मां उहे इंतकाल करे वयूं त पोइ उन्हनि खे हिकिड़ो पैगाम मिलियो त तूं मुंहिंजे चपल लाहे पोइ अचु। त उन्हनि चयो त आउं त ईअं ई ईंदो आहियां। सो उन्हनि खे जवाब में मिलियो तुंहिंजी माउ हूंदी आहे जेका दुआ कंदी आहे त तोखे उहा प्रोटेक्शन मिलंदी आहे, सो तूं हाणे संभलिजी वई। जी हा जी हा जी हा बिल्कुलु। मौलाना साहिबु हाणे तव्हां इजाज़त ॾियो, इहे नंढड़ा मौजूदु आहिनि अली ऐं सखी, तव्हां खां हाणे असां ॿुधंदासीं नातिया कलाम। जी बिस्मिल्लाह कयो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ, हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ। रब मुल्क जो मालिक, रब मुल्क जो मालिक, मिल्कियत हुजूर जी आ। हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ, हिन वक्त बेहुकूमत जेका बि पाण पैदा कया खुदा खुदाई, रब नबीअ में नाहे तिरजे तिरी जुदाई। जेका बि पाण पैदा कया खुदा खुदाई, रब नबीअ में नाहे तिरजे तिरी जुदाई। रूए ज़मी मथा हूँ, रूए ज़मी मथा हूँ, रहमत हुजूर जी आ। हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ, हिन वक्त बेहुकूमत क़यामत जे फैसले में कंध फेर बोन काॾे, आका छॾे अमाणे जंहिंखे वणे सिजाॾे। क़यामत जे फैसले में कंध फेर बोन काॾे, आका छॾे अमाणे जंहिंखे वणे सिजाॾे। दुनिया हुजूर जी आ, दुनिया हुजूर जी आ, जन्नत हुजूर जी आ। हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ, हिन वक्त बेहुकूमत रिय जाम जय महेसर घट ब्याही जाम जातम, जहड़ी मुराद तलब्या तहड़ी मुराद पातम। रिय जाम जय महेसर घट ब्याही जाम जातम, जहड़ी मुराद तलब्या तहड़ी मुराद पातम। हर वक्त मुँह बेगाई, हर वक्त मुँह बेगाई, मदहत हुजूर जी आ। हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ, हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर जी आ। रब मुल्क जो मालिक, रब मुल्क जो मालिक, मिल्कियत हुजूर जी आ। हिन वक्त बेहुकूमत हजरत हुजूर
हुज़ूर जी आ हिन वक़्त बेहुकूमत। सुभान अल्लाह। हिन वक़्तु बि हुकूमत हज़रत हुज़ूर जी आहे। बेशक बेशक ॾाढी ख़ूबसूरत नात ऐं ॾाढी ख़ूबसूरती लाइन्स आहिनि। मौलाना साहब मां चाहींदमि त हिन नंढड़नि जे लाइ तव्हां बि कुझु कॉमेंट्स ॾियो। नंढड़ा त हाणे माशाअल्लाह फ़रिश्ता आहिनि ऐं असांजा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त नंढड़नि सां शफ़क़त जो मामिलो, बल्कि नबी साईं फरमायो त नंढड़नि सां शफ़क़त जो मामिलो कयो ऐं पंहिंजे वॾनि जो एतिराम कयो, उलमा इकराम जी क़दुरु कयो। त हे माशाअल्लाह गुलनि जहिड़ा ॿार आहिनि। ॿिन्हिनि जो गॾु जेका पढ़नि था न त उनमें महसूसु थिए थो तरबियत सुठी अथनि। नाज़रीन, असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो तावन प्रोग्राम सां मौजूदु आहे ऐं इहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण में प्योर शयूं इस्तेमालु थियल आहिनि जेके तव्हांजी स्किन खे ॾाढो सुठो रिज़ल्ट ॾींदियूं। असां वधंदासीं, नंढिड़ो ब्रेक आहे ऐं वरी जल्दी सां प्रोग्राम खे जारी कंदासीं। सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में भरपूर सहकार मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो। ऐं स्किन वाइट गॉट मिल्क साबुण रुगो ख़ालिस शयुनि में इस्तेमालु थियल आहिनि जेको अव्हांजी स्किन खे 12 कलाकनि ताईं ताज़ो ऐं तवानो पिणु रखे थो। प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ऐं डिस्कशन बि बेहद ख़ूबसूरत हली रहियो आहे। मौलाना साहब थोरो डिस्कशन करणु चाहींदसि ऐं पोइ वरी नात जे तरफ़ मां वधणु चाहींदसि। उहे असांजे मुआशिरे जा माण्हू जेके वठनि था कंहिंखां कुझु ऐं पोइ जेको आहे मुआफ़ी तलाफ़ी वारो कुझु मामिलो कोन हूंदो आहे ऐं जेकॾहिं को हिन दुनिया में रुख़्सत थी वञे थो त पोयर जेके आहिनि उन्हनि खे कहिड़ो रवैयो उन सां इख़्तियार करणु खपे? असल में त जॾहिं जनाज़े जी नमाज़ थींदी आहे त उते इमाम साहिबु अनाउंसमेंट कंदो आहे उन्हनि जे जेके वुर्स आहिनि उन जी इजाज़त सां त भई कंहिंजी का लेन देन जो मामिलो हुजे त उहो जेकॾहिं ख़ुदा जे वास्ते उनखे बख़्श करे ठीकु आहे, न त असां पोयां मौजूदु आहियूं। थींदो ईअं आहे जेको उन वटि को प्रूफ हुजे। असांजो क़ुर त ईअं आहे त जॾहिं तव्हां मामिलो तइ कयो त लिखो, लिखत हुजे, कोर्ट बि उनखे तस्लीम थी करे, शरीयत बीहे थी करे, पर तव्हां वटि को न उनजो न को वरी को गवाह आहे त उहो त हिकिड़ो नाजाइज़ थी वेंदो। पोइ तव्हांजो कंहिंखां मुतालबो करणु बग़ैर गवाह जे कंहिं गवाह सां जे साम्हूं कयो, कम अज़ कम हुन कमिटमेंट या त लिखत हुजे या त वरी जेको आहे सो हुनजे औलाद खे ख़बर बि हुजे। पोइ त हू जेकॾहिं मुतालबो कनि था त हुननि खे ॾियणु खपे। ठीकु आहे न, हुनजे लाइ आसानी थींदी अॻिते। छो जो असांजे रसूल त फरमायो त जेके मकरूज़ आहिनि उनजो जनाज़ो बि न थींदो, एसि ताईं बि वईद आहे। त उनजो बहितर इहो आहे त उनजो जेकॾहिं कंहिं सां मामिलो हो त उनखे पूरो कयो। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। पर हिनजो क्राइटेरिया इहो आहे त ईअं न आहे त हर को सुबुह जो उथी अचे साईं मुंहिंजा बि हिन ॿर पिया आहिनि, हाणे हू वीचारो सॼी उमिरि पियो ॾिए त ईअं कई हिन दौर ॾिसो पिया। जी हा। अच्छा, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बिलाशुबा उहो इंसान जन्नत में दाख़िल थींदो जंहिंजो दिलि मोम वांगुरु नरम हूंदो। सो मामिलो इन तरह साम्हूं अचे थो त असां वटि दरगुज़र करण वारी जेका क्वालिटी आहे उहा न रही आहे। असां जेको आहे सो कंहिं शइ खे बर्दाश्त करण जी क्वालिटी पाण मां विञाए वेठा आहियूं, कंहिंखे मुआफ़ करण जी जेका क्वालिटी आहे उहा पाण मां विञाए वेठा आहियूं। इन बाबति मां अव्हांजी ज़ुबानी कुझु बयानु ॿुधणु चाहियां पई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अम्मा आयशा खे फरमायो इन अल्लाह रफ़ीक़ुन युहिब्बुर रिफ़्क़, अल्लाह ताला नरम आहे, नरमी पसंदि फरमाईंदो आहे। व योती अला रिफ़्क़ माला योती अल उन्फ़, जेको अल्लाह ताला नरम मिज़ाज शख़्स खे अता करे थो उहो सख़्तु मिज़ाज खे अता नथो करे। त असल इहो आहे त माशरे में जेका आहे माण्हुनि में रवैयनि में तव्हां वारी ॻाल्हि त सख़्ती अची वई आहे, बर्दाश्त अदम बर्दाश्त जो माहौल आहे। इन जी वजह आहे असांजे नबी साईं फरमायो अकबरुल कबाइर सलास, 3 वॾा कबीरा गुनाह आहिनि, अल किब्र वल हिर्स वल हसद। 3 गुनाह ॿुधायो नबी साईं, हिकिड़ो तकबुर करणु, ॿियो हिर्स करणु ऐं 3 आहे हसद करणु। तकबुर पहिरियों गुनाह जेको धरती ते थियो उहो
शैतान कयो, जी हा, उन सजदो न कयो, उन चयो अबा वस्तकबर, इनकार कयो ऐं तकबर कयो। बिल्कुलु ॿियो जेको गुनाह थियो, आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा खे अलाह मना कयो हो इन वण जे, पर हुननि हिर्स कयो ऐं उहा ॻाल्हि पूरी ते न बीठा त अलाह ताला हुनखे जन्नत खां महरूम करे दुनिया में आयो। टियों जेको दुनिया में गुनाह थियो उहो काबिल पंहिंजे भाउ हाबिल ते कयो ऐं उन क़तल कयो। त इहे तमामु वॾा गुनाह आहिनि जेके असां सम्झूं न पिया। हिर्स वधी वियो आहे, लालच वधी वई आहे ऐं हर शइ पंहिंजे लाइ हासिलु करण जी अॼुकल्ह जी तगोदो आहे। ॿियो हसद आहे त केरु कंहिंजी कामयाबी ते बि ख़ुशि न आहे, यानी हू पंहिंजी महिनत सां अगरि कंहिं जॻह ते मक़ाम हासिलु करे थो त उन जा माशरे जा जेके अफ़राद आहिनि उनखे एप्रिसिएशन त नथा ॾियनि, पर हुन ते हसद कनि था त हीअ इन जॻह तां महरूम थी वञे। त हीअ जेके फैक्टर आहिनि उहा हक़ीक़त आहे, हिन दौर में इहो वधी वियो आहे। हा, इन जे करे नरमी ख़तम थी वई आहे। हा, उहो ॾिसो इहे तव्हां त इन्हनि फैक्टर्स ते ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां सुठो एलेबोरेट कयो आहे, पर इन जो सिंपल सोल्यूशन हर इंडिविजुअल जेको आहे सो इन शइ खे कीअं सम्झे ऐं पाण में सुठाई कीअं पैदा करे, उहो त दीन खे सम्झणो पवंदो। दीन खां असां तमामु परे दूर आहियूं। असां नमाज़ 5 वक़्त जी पढ़ी कोन था सघूं ऐं असां जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हाईंदासीं त हू मुफ़्ती निकिरी ईंदो, कारी निकिरी ईंदो, वॾियूं वॾियूं फ़तवाऊं ॾींदो। दीन खे दीन जी ॼाण न आहे। दीन त असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां इन करे दुनिया में आयुसि ताकी मां तव्हांखे सुठा अख़लाक सेखारियां। अख़लाक छा आहिनि? तसिलो मन कताक, जेको तव्हां सां टोड़े उन सां जोड़ियो, उहो तोती मन हरामक, जेको तव्हांखे महरूम करे उनखे अता कयो, वाफ़ो अमन ज़लमक, जेको तव्हां ते ज़ुल्म करे उनखे तव्हां माफ़ कयो। असांखे जेकॾहिं केरु तकलीफ़ थो ॾिए असां हुनखे 10 तकलीफ़ था ॾियूं। मौलाना साहब, कल्ह टियों ॾींहं जो केस आहे, मां न्यूज़ पेपर पढ़ां पई त हिकिड़े पुट माउ खे क़तल कयो आहे ऐं माउ वेंदे वेंदे हुनजा जेके जुमिला हुया ॾाढो मुंहिंजो त अखियूं अश्क बार थी वियूं। त उहा चए पई त मूं पंहिंजे पुट खे माफ़ु कयो ऐं तव्हां बि हुनखे माफ़ु कजो, छो त हीउ पंहिंजो होश विञाए वेठो। सो वालदेन जी त ख़ैर दिलि अलाह तबारक व तआला कुझु इन तरह ई ठाही आहे, पर इन तरह जा जॾहिं मामलात पेश ईंदा आहिनि त सच पुछो त मां सम्झां थी हिन मुआशिरे ते हुनजो गहरो असरु पिणु पवंदो आहे, पर हीअ ॾाढो ॾुखो ईंदड़ इहे शयूं आहिनि। ॿियो को बि रिश्तो न आहे जंहिंमें गर्ज़ न हुजे सवाइ माउ। हिकिड़ी वालदा आहे जंहिंजी का गर्ज़ न आहे हूंदी औलाद मां, ऐं उहा माफ़ु करे छॾींदी। बेशक बेशक। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े शख़्स खे जनाज़ो पढ़ायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ दोज़ख में मां ॾिसां पियो। हाणे हिन जो कारण इहा आहे जो हिन पंहिंजी माउ खे तकलीफ़ ॾिनी, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वालदा खे घुरायो ऐं हिनखे चयो त हिनखे तूं माफ़ु कर। चई मां माफ़ु न कंदुसि, हिन मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे। चई तूं चाहीं थी त हीउ भाउ में सड़े, चई मां इहो नथी चाहियां, पोइ तूं माफ़ु कर। चई मूं माफ़ु कयो। बेशक माउ सिर्फ़ु इंसान जी न, पर असां हर जीवत में जेकॾहिं माउ वारो रूप ॾिसूं था न त उहा क्वालिटी हर जीवत में रब पाक जेको आहे सो ॾिनी आहे। ॾाढो ख़ूबसूरत डिस्कशन हली रहियो आहे, वधीक जेको आहे सो कंटिन्यू कंदासीं। वकार सां गॾु मौजूदु आहे वकार अहमद अब्बासी। वकार तव्हां खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। भाउ हाणे तव्हां छा ॿुधाईंदव? ख़ूबसूरत जी, बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। अल्लाह कराई दो दीदार मदीने जा, अल्लाह कराई दो दीदार मदीने जा, अल्लाह कराई दो दीदार मदीने
मदीने जा मूंखे घोट घुमाई दो बाज़ार मदीने जा अल्लाह कराई दो दीदार मदीने जा महबूब जे मुल्क सदी हर हिक शइ प्यारी आ महबूब जे मुल्क सदी हर हिक शइ प्यारी आ जहिड़ो मुल्क तहिड़ा माण्हू मन ठार मदीने जा अल्लाह कराई दो दीदार मदीने जा बेचैनी ख़त्म थी पए को सुकून मिले दिल खे बेचैनी ख़त्म थी पवे को सुकून मिले दिल खे मुंहिंजा नेण ठरण मां ॾिसां मीनार मदीने जा अल्लाह कराई दो दीदार मदीने जा अबू बकर उमर उस्मान अली ऐं असहाब बिया अबू बकर उमर उस्मान अली ऐं असहाब बिया सब साथी सचा सोहणा सिंगार मदीने जा अल्लाह कराई दो दीदार मदीने जा हिय हकीकत या गालिब दुनिया जे तख्ते ते हिय हकीकत या गालिब दुनिया जे तख्ते ते बस बेश्त सदा आहे गुल गुलजार मदीने जा अल्लाह कराई दो दीदार मदीने जो सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह अल्लाह कराईंदो दीदार मदीने जो आमीन जी आमीन ऐं उहे त ख़ुशनसीब आहिनि जेके हिन वक़्तु मदीने में मौजूदु आहिनि जिन खे ज़ियारत नसीब थी आहे ऐं अल्लाह तबारक व ताला पाण सभिनीनि खे ज़ियारत नसीब फरमाईंदो असां वटि मदीने मां हिन वक़्तु कॉल बि आहे सो उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू तव्हांखे मलिकार चऊं था मां पंहिंजो नालो ॿुधायां मां हाइशम समीर जे थो ॻाल्हायां मदीने मां जी जी मदीने शरीफ़ मां तव्हां ॻाल्हायो पिया माशा अल्लाह जी हा त ख़ुशनसीब आहियो मदीने में मौजूदु आहियो ऐं मदीने में वेही करे तव्हां कॉल कंदा आहियो दुआऊं कंदा आहियो त असां पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब सम्झंदा आहियूं प्रोग्राम कीअं पियो लॻे फर्स्ट क्लास प्रोग्राम हले थो मौलाना ॻाल्हियूं सुठियूं ॿुधायूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आमीन उहा जेका नात खान न आहे वीचारी हाफ़िज़ ईंदी आहे हाफ़िज़ जी जी उहा तव्हां न साण आहियो छो जुमे तव्हां लास्ट टाइम बि चयो हुयो उन अदी खे असां घुराईंदासीं बिल्कुलु घुराईंदासीं पर तव्हां पाण सम्झी सघो था कॾहिं कंहिंजी कुझु मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि सो इंशाअल्लाह जी असांखे मौलाना सुठियूं ॻाल्हियूं पियो ॿुधाए जी जी इनखे बि घुराए असांखे कॾहिं नात ॿुधायो हा हा बिल्कुलु बिल्कुलु हाज़िर बिल्कुलु बाक़ी सभु तव्हांजे बारे में सभिनी दुआऊं घुरूं था हर मुस्लमान जे बारे में त तव्हांखे अलाह साईं मदीनो नसीब करे तव्हांजी महिरबानी आमीन आमीन इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला ज़रूर ज़ियारत नसीब अलाह साईं फरमाईंदो तव्हांखे ख़ुशि रखे
आमीन। थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं एॾियूं सारियूं तव्हां दुआऊं ॾिनियूं, हमेशह एतिरियूं सारियूं दुआऊं तव्हां ॾींदा आहियो ऐं इन ई दुआउनि जी जेको आहे सो असांखे तलब हूंदी आहे ऐं बिल्कुलु दिलि सां दुआ कजो, नालो वठी करे दुआ कजो। तव्हां नाज़रीन वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ऐं न्यूज़ ब्रेक आहे हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार जेको मौजूदु आहे उहो स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो सहकार नाज़रीन मौजूदु आहे जेको प्योर इंग्रीडियंट सां तयारु थियल आहे, जेको तव्हांजी स्किन ते ॾाढी सुठी रिज़ल्ट पिणु ॾींदो। ऐं न्यूज़ ब्रेक आहे, स्टूडियो जी तरफ़ वधूं था, वरी जल्दी सां कंटिन्यू कंदसि असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां भलीकार चवां थी, अवांजो पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में ऐं सुबह मेहरान सां तावन मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो ऐं जेको पाकिस्तान जो बहितरीन फॉर्मूला सां तयारु थियल सोप मार्केट में मौजूदु आहे, जेको 12 कलाकनि ताईं तव्हांजी स्किन खे ताज़ो ऐं तवानो पिणु रखे थो। प्रोग्राम जी तरफ़ वापसि अची चुका आहियूं ऐं महिमान असांजा मौजूदु आहिनि। मौलाना इमरान अली जलबाणी साहिब सां मां थोरो डिस्कस करणु चाहींदसि। मौलाना साहिबु असां हूअं त ॾिसो हर जेको आहे सो पासे ॾे नज़र करियूं था ऐं पंहिंजे प्रोग्राम में ऐड करण जी मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते नज़र विझी ऐं पोइ डिस्कशन करण जी कोशिशि हूंदी आहे। हीअ टॉपिक समहाउ ईअं चई सघूं था त ऑल टॉपिक आहे, पर हुकूक इन जा तमामु घणा आहिनि। पाड़ेसरी जेकॾहिं उन्हनि खे ॾिसूं था, उन्हनि जे नज़र विझूं था, उन्हनि जे हुकूक ते ॻाल्हाइणु मां चाहियां पई तव्हां ॻाल्हायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं पाड़ेसरियुनि जा एॾा हक़ ॿुधाया जी हा, जो साहबा रज़ी अल्लाह अजमईन चवणु लॻा असांखे ख़दशो हो किथे असांजी विरासत मां उन्हनि जो हिसो न थी वञे। एतिरा हुकूक आहिनि। मिसाल आहे जेकॾहिं तव्हां का शइ कुनी कयो था, उनजी ख़ुशबू वञे थी पाड़े में, त लाज़िम आहे उहा उन्हनि ॾे मोकिलियो। ईअं त आहे असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे त को अहिड़ो आवाज़ु न हुजे एॾो जो हुनखे तंग करे, या अहिड़ी का शइ न ठाहियो जो पाड़े वारा तव्हां मां बेज़ार थियनि। कई माण्हू भितूं वॾियूं कंदा आहिनि त ॿियनि खे उन्हनि जी जेको आहे ॾुखियाई थींदी आहे औरतुनि खे। त मतिलबु त उन्हनि जा हक़ एतिरा आहिनि जो असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हक़ुल जिवार, पाड़े वारनि जा हक़। पाड़े वारनि में रिश्तेदार न पियो चवां, रिश्तेदार त ॿिया आहिनि, पर हीअ तव्हांजे पाड़े में रहनि था त उन्हनि जा हक़ आहिनि। त जेको बिलख़ुसूस आऊं इहो अर्ज़ु कयो त हुनजी ख़ैर आफ़ियत पुछिजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिल मुस्लिम अलल मुस्लिम सितो ख़िसालिन, मुस्लमान जे लाइ ॿिए मुस्लमान लाइ हिक ॿिए लाइ 6 ख़सलतूं हुजणु ज़रूरी आहिनि। युसल्लिम अलैहि इज़ा लक़ियहु, जॾहिं पाण में मिलनि त सलाम कनि, सलाम खे आम कनि। उहा युजीबहु इज़ा दाअहु, जॾहिं तव्हांखे केरु दावत ॾिए, वलीमे जी तुंहिंजे खाधे थी चए, हूअं बि इन्विटेशन थींदियूं आहिनि, उन में शिरकत करे। और यतबे जनाज़तहु इज़ा मात, जेकॾहिं को इंतकाल करे थो वञे त उन जे जनाज़े में शिरकत करे। और युशम्बितहु इज़ा आतस, ऐं जेकॾहिं कंहिंखे छींक ईंदी आहे, निछे सिंधी में चवंदा उन ते हुनजो जवाबु ॾिए। अल्हम्दुलिल्लाह हूंदा त यरहमकुमुल्लाह असां, इहो हुनजो जवाबु आहे। ऐं ॿियो फरमायो त जेकॾहिं तव्हांजो जिवार पाड़े वारो आहे उहो ग़ाइबु थी वञे त उनजी ख़ैर ख़बर वठे, इज़ाफ़ो क़िदा, त मतिलबु त उन जे लाइ इहो आहे त उनजी हाल अहवाल पुछे त नज़र न पियो अचे। त इहे सभु उन्हनि जा हक़ आहिनि। जी तरीक़े सां तव्हां बयानु कयो आहे ऐं तव्हां जेको आहे सो गॾोगॾु अरबी ॿोली ॻाल्हायो पिया, ऐड कयो पिया। मौलाना साहिबु इहो कीअं हो, इहो सफ़रु कीअं शुरू थियो अरबिक पढ़णु ऐं वरी पोइ माशाअल्लाह सां रवानगी सां जंहिं आई एम अननोन, मूंखे नथी अचे ॿोली, बट वॉट आई थिंक त तव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ॻाल्हायो पिया। अरबिक असल में मां त पढ़ियुसि फैसलाबाद में मौलाना तारिजिमी साहिब जे मदरसे में 1999 खां 2006-07 ताईं। उनमें उनजे इंस्टीट्यूट जो कानून आहे त पहिरियों साल सिर्फ़ु अरबिक लैंग्वेज आहे। उते तव्हांखे सिर्फ़ु अरबी ॻाल्हाइणी आहे, अरबी सिखणी आहे, पोइ तव्हांखे किताब पढ़ाईंदा आहिनि। उते किताब अरबी में आहिनि, उस्ताद बि अरब आहिनि, त असांखे अरबी पूरी ईंदी आहे। इन करे जो मौलाना साहिब जी महिरबानी आहे, उनजे करे असां हिकिड़ी लैंग्वेज सिखी। हा बेशक बेशक, जी जी, तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत। ऐं असां हिन तरफ़ अॻियां वधूं था। मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी मौजूदु आहिनि, सो तव्हांखे नाते कलाम ॿुधंदासीं। सिलेक्शन तव्हांजी सिलेक्ट थियल आहे नात।
जी बिस्मिल्लाह। सुख्यो वसे थो सरदार जे करे, सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। इंसान बेक़दुर ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। इंसान बेक़दुर ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे। शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। कॾहिं रब सां ते कावड़ नथो करे, भुलिजी अलाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे। कॾहिं रब सां ते कावड़ नथो करे, भुलिजी अलाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे। तोड़े सॼियूं पंहिंजे कमकार जे करे, तोड़े सॼियूं पंहिंजे कमकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। मुसीबतुनि खे टारे रसूल थो, ॿोड़ियूं थपाइण ॿेड़ो तारे रसूल थो। ईंदड़ मुसीबतुनि खे टारे रसूल थो, ॿोड़ियूं थपाइण ॿेड़ो तारे रसूल थो। गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे, गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, सबको सुख्यो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंज यार जे करे। अल्लाह सुभान अल्लाह, बेहद ख़ूबसूरत नातिया कलाम। मौलाना साहब, अवां स्टार्टिंग में ॻाल्हि कई त अॼु जो जेको ॾींहुं आहे असां प्योरली जेकॾहिं डेडिकेट कयूं त असां जेको आहे सो दुरूद पाक कसरत सां पढ़ूं, ऐं ॾाढो ख़ूबसूरत अमल पिणु आहे। स्पेसिफिकली जेकॾहिं दुरूद पाक ते पाण ॻाल्हायूं त दुरूद जूं कहिड़ियूं कहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि? दुरूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ दुआ आहे। जी। जॾहिं मौज़िन आज़ान ईंदो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां उन जे जवाब में जवाब ॾियो, इज़ा समिअतुमुल मुअज़्ज़िन फ़क़ूलू मिस्ल मा यक़ूलु सुम्म सल्लू अलैया। पोइ आज़ान पूरी थिए त पोइ मूं ते दुरूद मोकिलियो। सुम्म सल्लू लियल वसीला, पोइ मुंहिंजे लाइ अलाह ताला खां वसीला दुआ में घुरो। वसीला हिकिड़ी जन्नत में जॻह आहे, इन्नहा मंज़िलतुल फिल जन्नह, उहो अलाह जो कुर्ब आहे। अच्छा।
हा इहो न आहे त असां दुआ पढ़ंदा आहियूं दुरूद पढ़ंदा आहियूं उन खां पोइ अल्लाहुम्मा रब्ब हाज़ी दावत ताम वसलात क़ाइम आति मुहम्मदिल वसीला ए अल्लाह तू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वसीला अता फरमा वल फज़ीला व दरजत लज़ी वाताम जेको मुंहिंजे लाइ उहा घुरंदो आहे त अल्लाह ताला उन जे मथां मुंहिंजी शफ़ात लाज़िम करे छॾे थो। त ॾिसो असांजो नबी आहे एॾी वॾी हस्ती आहे जंहिंजे करे वजह काइनात आहे उहो फरमायो वियो त मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो। दुआ केॾी वॾी ताक़त आहे ऐं दुरूद बि हिकु दुआ आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद ए अल्लाह सलामती मोकिल मोहम्मद सलाम ऐं आले मोहम्मद त हीअ जेका आहे न इहा दुआ आहे। त असां जीअं क़ब्रिस्तान वेंदा आहियूं त उते दुआ घुरंदा आहियूं जेके इंतकाल करे आहे उनजी दुआ घुरंदा आहियूं सूरह फातिहा पढ़ंदा आहियूं कुल पढ़ंदा आहियूं त दुआ जी ज़रूरत हर शख़्स खे आहे। बेशक बेशक त हीअ दुरूद जी त तमामु वॾी हिकिड़ो शेल्टर आहे ईअं पाण चऊं ऐं हिकिड़ी छांव आहे हिकिड़ो नूर आहे जी हीअ असांजे लाइ बख़्शिश आहे बेशक 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 दर्जा बुलंद उहो ई आहिनि असांजे लाइ बख़्शिश आहे। बेशक बेशक हुज़ूर जो नालो असां लाइ बख़्शिश आहे नो डाउट। असां मौलाना साहिब ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार जेको मौजूदु आहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे ऐं पाकिस्तान जो वाहिद साबुण जेको पूरे पाम ऑयल ऐं गॉट मिल्क यानी बकरी जे खीर सां तयारु थियल आहे जेको तव्हांखे सुठा रिज़ल्ट्स पिणु ॾींदो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे वरी जल्दी सां वापसि अचूं था कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी ऐं प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे सुबुह महिराण सां स्किन वाइट गॉट मिल्क साबुण जो सहकार मौजूदु आहे। हाणे स्किन वाइट साबुण जो फॉर्मूला वधीक एडवांस थी वियो आहे ऐं जंहिंमें वाइटामिन ए एंड वाइटामिन B3 पिणु मौजूदु आहे ऐं 12 कलाकनि ताईं तव्हांजी स्किन खे जेको आहे सो सुठो एंड फ्रेश सॉप रखे थो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदसि असांजे प्रोग्राम में मौलाना इमरान अली जलबाणी साहब मौजूदु आहिनि ऐं हिन तरफ़ वकार अहमद अब्बासी मौजूदु आहे ऐं असां वटि ॿ भाइर मौजूदु आहिनि उन्हनि जी जेको आहे न ड्रेसिंग कोड मां ई तव्हांखे अंदाज़ो लॻंदो हूंदो त हमेशह हिननि जो जेको ड्रेसिंग कोड आहे मूंखे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी ॿई मौजूदु आहिनि। मौलाना साहिब जेकॾहिं असां धरती जी ॻाल्हि कयूं था वतन जी ॻाल्हि कयूं था हूअं बि चयो वेंदो आहे त वतन जी जेका मुहबत हूंदी आहे न उहा ईमान जो हिसो पिणु हूंदी आहे ऐं मां इंट्रो में बि ॻाल्हि कई तव्हां ज़रूरु ॿुधी हूंदी त 1 डिसंबर ते जेको आहे सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट थिए थो ऐं सिंध शाहकार रही आहे सिंध जा माग मकान बेहद ख़ूबसूरत आहिनि। उहा हिकु ॿी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो ॿियो बहस आहे त उन्हनि ते कमु थियणु खपे ऐं बाक़ाइदा हिकिड़ो उन्हनि ते ध्यानु धरणु खपे पर जेका वतन सां मुहबत हूंदी आहे जेका धरती सां मुहबत हूंदी आहे धरती जी जेका मिटी जी ख़ुशबू आहे उन सां जेका मुहबत हूंदी आहे उहा उनसियत पंहिंजी ई हूंदी आहे। अवां किथे बि मौजूदु हुजो पर हिन धरती जी मिटीअ जी ख़ुशबू खे कोन था विसारे सघो। अवां जी ज़ुबानी पिणु मां ॿुधणु चाहींदसि त इहा मुहबत कीअं हूंदी आहे? इहा फितरी मोहबत आहे ऐं जॾहिं असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थियो हिजरत जो मदीने जी तरफ़ जो मके जा जेके कबीले जा सरदार आहे नबी साईं खे बर्दाश्त न पिया कनि त हिजरत जो हुकुम थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमिलो फरमायो लोला अख़रजी क़ौम की लमा ख़र्चो या मक्का ए मक्का जेकॾहिं तुंहिंजी क़ौम वारा मूंखे न कढनि हा त मां कॾहिं न छॾियां हा। त एॾी त उन मिटी सां मुहबत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके सां जो हुते विलादत हुई जो तव्हां वारी ॻाल्हि उनसियत त पंहिंजी धरती सां नबी जहिड़े हस्ती फरमायो त मूंखे जेकॾहिं क़ौम बेज़ार न करे हा त मां हीउ मको न छॾियां हा त उहा उन मिटी सां मुहबत आहे। बाक़ी असांजी सिंध धरती मां अलाह ताला असांखे हीउ तोहफ़े में ॾिनो ऐं असां वटि तव्हां वारी ॻाल्हि जेका ज़रात आहे हर क़िस्म जी पैदावार हिते मौजूदु आहे ऐं मालामाल आहे सिंध हर को अचे पियो हिते कमाए पियो ऐं असांजा जेके मारूवड़ा आहिनि उहे उन्हनि शयुनि खां महरूम आहिनि त इन ते सिंध सरकार महिनत करे उन्हनि खे रोज़गार छाजे करे पंजाब में असां ॾिठो आहे रहियासीं 8-10 साल त उते फैक्ट्रियूं आहिनि मिलूं आहिनि कारखाना आहिनि हर शइ आहे जो उनमें लेबर सिस्टम बि घणो आहे त को बेरोज़गार न आहे हिते बेरोज़गारी हालांकि आउं बि उमिरि तां मोटियो आहियां
त उते बि असां ॾिसूं था ज़रात में आहे ई न दुबई में आहे न सऊदी में आहे, ऐं हिते सिंध आहे जो अलाह ताला हर क़िस्म जो फल असां वटि मिठो आहे। असां ॾिसूं था मीरपुर ख़ासि या ॿिया इलाइक़ा आहिनि त चांवर असांजो भलो आहे, हर शइ में आहे अलाह ताला। सिंध धरती हिकिड़ी असांजी जान आहे, ऐं शुरू खां आहे हीअ इंडस जेका वैली हूंदी न, हिंदुस्तान ऐं सिंध ॿई गॾु हूंदा हुनखे इंडस चवंदा, इंडस वैली सिविलाइजेशन बि पाण पढ़ी आहे न। जी जी। त ऐं सिंधू दरिया ॾिसो किथां कराक्रम खां मथां अचे पियो, त असांजी त हीअ सूंहुं आहे सिंध, ऐं इन सकाफ़त खे असांखे उजागर करणु खपे, उनखे मल्हाइणु खपे, असां पंहिंजी रिवायत खे बाक़ी रखूं, ऐं ईअं न आहे त असां उन असलियत खे विसारे छॾियूं। जेका सकाफ़त आहे इंसान जी, जेका ट्रेडिशन आहे जंहिं ते तव्हां ॻाल्हायो, उनखे न विसारणु खपे। जंहिं असां जंहिंखे ॾियारे खे मल्हायूं था, टोपी अजरक पायूं था, इहो हिकिड़ो मख़सूस लिबास आहे, उन सां मुहबत जो, उनसियत जो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहो बि शरफ़ हिन धरती खे हासिलु आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंध धरतीअ जी तरफ़ मुंहुं करे जॾहिं फरमायो हुयो त हितां मूंखे थधिड़ी हीर जी जेको आहे सो महक अचे थी, थधी हीर महसूसु थिए थी, त असांजे लाइ इहो यकीननि हिकु वॾो शरफ़ बण आहे। ऐं उन खां अलावा मौलाना साहिबु तव्हां जीअं त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञो था, एक्सप्लोरेशन तव्हांजी ॾाढी सुठी आहे, ऐं पंजाब में बि तव्हां रहिया आहियो, त सिंध जी जेका ख़ूबसूरती आहे स्पेसिफिकली जेकॾहिं हुन ब्यूटी ते ॻाल्हायूं त उहा मौलाना अव्हां कीअं ॾिठी आहे? सिंध त धरती तमामु ख़ूबसूरत आहे, ऐं चयो त हिन ते महिनत करण जी ज़रूरत आहे। बाक़ी थर बि असां सिंध जी बि हर जॻह ते ॾिठो आहे, ख़ूबसूरत आहे। सिंध माण्हू पाण वॾा महिमान नवाज़ आहिनि, ऐं दस्तरखान महिमान नवाज़ी हुनजी फितरी आहे, ऐं तकल्लुफ़ात खां आरी आहिनि, तकल्लुफ़ न आहे, ऐं सादगी आहे। अलाह ताला जे रसूल फरमायो इनल बज़ाज़त मिनल ईमान, सादगी ईमान जो हिसो आहे। असांजा जेके सिंधी आहिनि उहे सादा आहिनि बनिस्बत ॿियनि खे, असां जेका ॾिसूं था त उहे तेज़ उनजी शार्प माइंडेड आहिनि, त इहा हिकिड़ी अलाह जी उहा बि देन आहे। बाक़ी सिंध ख़ूबसूरत आहे, मालामाल आहे। बिल्कुलु असां सही चयो। असल में जेको असांजी थीम आहे न हिन वक़्तु मूंखे अजरक पिणु ओढ़ियल आहे, ऐं उनखां अलावा 1 डिसेंबर ते सेलिब्रेट बि कयो वेंदो, त हिननि प्रोग्राम्स में असां इन थीम खे बि गॾो गॾु खणी हलंदा आहियूं। त अॼु जे प्रोग्राम में इन तरह जा सवाल तॾहिं मां असांजे वालिद साहिबु मरहूम गुज़ारियो, केरु सां उर्दू ॻाल्हाईंदो तॾहिं उहो सिंधी ॻाल्हाईंदो, चवंदो पंहिंजी ज़ुबान खे असां विकिरो न कंदासीं, असां सिंधी आहियूं, असां पंहिंजी ॿोली। बिल्कुलु बिल्कुलु। इहा ॾिसो न, इहा सादगी जेका असांजे माण्हुनि में आहे, पंहिंजी ॿोली खे, पंहिंजी धरती खे, पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजी रिवायात खे ऑन करण जी जेका क्वालिटी आहे, इहा बि बेहद ख़ूबसूरत आहे, कमाल जी आहे। वञिजे उन कल्चरल डे खे मल्हाइजे, पंहिंजी शनाख़्त कराइजे। सिंध त सभिनी खे जनम ॾिनो आहे। हा बिल्कुलु, पर उन सां गॾोगॾु दुनिया जीअं अॻियां वधे थी त वरी पोइ असांजो जेको सेकेंड स्टेप हुअणु खपे, त उन तरह सां उन रफ़्तार सां असां अॻियां वधण जी बि कोशिशि कयूं। हिकिड़ो पंहिंजी सकाफ़त ते फ़ख़्रु, पंहिंजी जॻह ते बेहद या हिकिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे, असांजे लाइ हिकिड़ी ऑनरशिप आहे, ऐं असांजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे। पर गॾोगॾु जेको आहे सो न्यू ट्रेंड्स, ट्रेडिशन्स, AI जी मां ॻाल्हि कंदी आहियां, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी मां ॻाल्हि कंदी आहियां, त दुनिया जीअं अॻियां वधे पई त जेका पर्सनल ग्रोथ आहे, पर्सनल लर्निंग आहे, एजुकेशन आहे, उनखे बि कॾहिं छॾिजे न। ऐं तालीम जे लाइ त हमेशह चयो वियो आहे त इहा मां सम्झंदी इहो जेको इहो रस्तो आहे, जेको सफ़र आहे, अण खुटंदड़ आहे ज़िंदगी जी। उहा जेका असांजी उहा लकीर हले पई न, जेसि ताईं उहा सिधी नथी थिए त इहो रस्तो पिणु हलंदो रहे थो। जी बिल्कुलु। वकार अहमद असां सां गॾु मौजूदु आहे, वकार अहमद अब्बासी, ॾाढो सुठो आवाज़ु अथसि, ऐं अव्हां खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदमि। जी बिस्मिल्लाह कयो। ए काश मदीने दे मुझो बे वञण थी पए, ए काश मदीने ने मुझो बे वञण थी पए, दम देर नया साईं,
राज़ी जे सजण थी पए ए काश मदीने ने इहा आस अथां दिल जी हिकु भेरो हयातीअ में इहा आस अथां दिल जी हिकु भेरो हयातीअ में सच सब्ज़ गुंबद सुनो हीअं साम्हूं ॾिसण थी पए ए काश मदीने ने हिकु भेरो हबीब जी थे नज़र करम साईं हिकु भेरो हबीब जी थे नज़र करम साईं हिक उमिरि में ई हज़ार जनम जो जीअण थी पए ए काश मदीने ने कंहिं वक्त खाई आहे नेणन मां नीर जारी कंहिं वक्त खाई आहे मनीर जारी बेहुजूर मुस्तफा ही मनसा बे रोअण थी पए ए काश मदीने ने सारी दुनिया वारा गाल बखे पंजतर जो सारी दुनिया वारा गाल बखे पंजतर जो सभई सॾ शायर नाते लिखण थी पए ए काश मदीने ने मुंहिंजो बे वञण थी पए ए काश मदीने।
आमीन जी आमीन। ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत कलाम ऐं वकार जो आवाज़ यकीनन बेहद ख़ूबसूरत असांजी महफ़िल खे बेहद ख़ूबसूरत बणायो आहे। नाज़रीन, वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। स्किन वाइट कॉट मिल्क साबुण जो सहकार भरपूर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, जेको पाकिस्तान जो बहितरीनु फॉर्मूला सां तयारु थियल साबुण आहे। नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में। ऐं सुबुह महराण सां अॼु जा जेके सहकारी आहिनि उहे स्किन वाइट गॉट मिल्क साबुण ठाहिण वारा आहिनि। स्किन वाइट साबुण में रुगो ख़ालिस इंग्रीडियंट्स मौजूदु आहिनि जेके तव्हांजी स्किन खे सुठो रिज़ल्ट ॾियनि था। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम में मौलाना इमरान अली जलबाणी साहब मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं इमरान जलबाणी साहब बख़्शिश जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वञे त इन बाबति कीअं अव्हां असांखे सम्झाईंदो, उहे असांजा सोसाइटी जा और ओवरऑल उहे माण्हू जेके वॾी उमिरि जा आहिनि, जेके इबादत उन तरह नथा करे सघनि जेका जवानी में कई वेंदी आहे, त उहो बख़्शिश जा छा रस्ता आहिनि? असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, हदीस कुदसी आहे, इज़ा बलग अब्दी 40 सनतन आफ़ैतुहु मिनल बलाया सलास मिनल जुनून वल जिज़ाम वल बरस। जॾहिं मुंहिंजो बानो या बानी 40 साल जा थी वेंदा आहिनि त मां 3 बीमारियुनि खे उन मां महफ़ूज़ कंदो आहियां। हिकिड़ो जुनून आहे, माना चरियाप जंहिंखे चऊं। ॿियो आहे जिज़ाम, कोढ़ जी बीमारी हूंदी हुई पहिरियां। ॿियो बरस, जो स्किन ते वाइट दाग थींदा आहिनि। उन्हनि खे 3 बीमारियुनि खां अलाह ताला महफ़ूज़ करे थो जॾहिं 40 वरह जो थिए थो। व इज़ा बलग अब्दी 50 सनतन, जॾहिं मुंहिंजो बानो या बानी 50 साल जा थी वञनि था त अलाह फरमाए थो, हा सभु तो हू हिसाबनि असीरा, मां उन सां हिसाब किताब में नरमी कंदो आहियां। व इज़ा बलग अब्दी 60 सनतन, ऐं जॾहिं मुंहिंजो बानो या बानी 60 साल जा थियनि था त अलाह फरमाए थो, हबब तो इलहे इनाबा, मां उनखे पंहिंजो कुर्ब नसीब कंदो आहियां, हू माना मुंहिंजे वेझो थींदो आहे। व इज़ा बलग अब्दी 70 सना, जॾहिं बानो या बानी 70 साल जा थियनि था, उहिब्बुहु व अहब्बतहुल मलाइका, मूंखे हू ॾाढा वणंदा आहिनि, मां उन्हनि सां मोहबत कंदो आहियां ऐं मुंहिंजा फ़रिश्ता बि उन्हनि सां मोहबत कंदा आहिनि। व इज़ा बलग अब्दी 80 सना, ऐं जॾहिं मुंहिंजो बानो या बानी 80 साल जा थियनि, हाणे हुनखां इबादत त कान थींदी, 80 साल वारो अॼुकल्ह त यार नौजवान ई कोन था कनि। त अलाह ताला जो इहो ॾिसो न ख़ुशूसी हिकिड़ो पैकेज आहे बख़्शिश जो। त अलाह फरमाए थो, कतब तो हसनात ही व अलकई तो सय्यात ही, मां फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहियां त हिननि जी गुनाहनि वारी फाइल जेका आहे उहा बंदि कयो ऐं नेकियुनि जी फाइल लिखो, माना गुनाह मिटायो, नेकियूं लिखो। व इज़ा बलग अब्दी 90 सना, जॾहिं बानो या बानी 90 साल जा थियनि था त फ़रिश्ता बारगाह इलाही में अर्ज़ु कनि था, असीरुल्लाह फिल अर्ज़, अलाह ही त तुंहिंजा क़ैदी आहिनि, हिननि खां त इबादत कान थींदी दुनिया में। त अलाह ताला फरमाए थो त तव्हां गवाह रहजो, क़द गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी व मा तअख़र, मां हिन जा पहिरियां पोयां सभु गुनाह माफ़ु कया, हिन जे उमिरि जे हिन हिसे जे करे। त को वॾी उमिरि जो आहे त उहो मुतमइन रहे, अलाह जी बख़्शिश हुन सां गॾु आहे। मुंहिंजो वालिद साहब जॾहिं गुज़ारियो, उन जी उमिरि हुई 82 वरह। हा, त मौलाना तारिजमी साहब दुआ कराई त मूंखां पुछियईं त हुनजी उमिरि छा आई, मां चयो साईं 82 साल। त हुननि हिकिड़ी हदीस, हुन चयो त अलाह ताला हदीस कुदसिया में फरमाए थो, आलई तो अल्लाह उअज़िब अबना असमानीन, मूंखे मुंहिंजी ज़ात जो कसम, मां 80 साल जे शख़्स खां हिसाब न वठंदसि। त इहो हिकु वॾी असांजे लाइ ख़ुशि नसीबी आहे। अलाह ताला त ॾिसो न, बाने सां पंहिंजे सां मोहबत थो करे, बानी सां, हू कंहिं नमूने बि चाहे तो मुंहिंजो बानो मूं वटि अचे, कामयाबु थी अचे, हुन ते गुनाह न हुजे, बख़्शिश। त अलाह उमिरि जेकॾहिं को उमिरि जे हिन हिसे में आहे, तॾहिं उहो अलाह हुन ते आसानी कई आहे, पर हाणे उहो उन्हनि कमनि खां गुनाह खां बाज़ अचे। जॾहिं तूं उन पीढ़ी जी उमिरि में आई, पोइ तौबा ताइब थिए, त तौबा ताइब ज़रूरी आहे। बेशक बेशक, ऐं उहो बि पंहिंजे मुकमल वजूद सां, दिलि जी सचाई सां, दिलि जी गहराई सां
ऐं दिलि जे तमामु गहराइनि सां जॾहिं उहो इंसानु इक़रार करे थो ऐं अलाह तबारक व तआला खां बख़्शिश तलब करे थो त पोइ रब त रहीम आहे, करीम आहे, गफ़ूर आहे, उहो रब त सत्तार आहे, उहो रब त 70 माउनि खां वधीक प्यार कंदड़ आहे, बख़्शींदड़ आहे, बार बार निगाह असांजी तरफ़ कंदड़ आहे। त इहो मुंहिंजो बानो मूंखां घुरे त उनखे ॾियां। ऐं मां जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो पढ़ियो त मूंखे एॾी ख़ूबसूरत इहा ॻाल्हि लॻी त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जॾहिं पंहिंजी ज़ुबान ते अहद अहमद पढ़ंदा हुया त उन्हनि खे दिलि खे ॾाढो सुकून मिलंदो हुओ, क़रार मिलंदो हुयो। ऐं उन्हनि जे ज़रिए वरी जॾहिं बख़्शिश घुरंदा हुया त इहो बेहद कमाल जो जेको हूंदो आहे न, पढ़णु वक़्तु तव्हांखे सुरूर ऐं सुकून मिलंदो आहे। त असां वटि बख़्शिश जा ज़रिया मौजूदु आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मुबारक मौजूदु आहे। टाइम जो प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु इख़्तिताम ते आहे, थोरो टाइम आहे। मां तव्हां खां मैसेज वठणु चाहींदमि ऐं सुबुह महिराण जे लाइ कुझु कमेंट्स। सभिनी लाइ मैसेज इहो आहे त पाण में इतिहाद कयो, भाईचारो कयो, मोहबत उखुवत पैदा कयो। ऐं दुनिया आर्ज़ी आहे, दुनिया जूं शयूं बि आर्ज़ी आहिनि। ऐं तव्हांजा अख़लाक दाइमी हूंदा जेके यादि रहंदा। इंसान जे तव्हांजे किरदारु जेको आहे उहो मेमोरी रही हलिजंदो आहे। त इंसानु हिते दुनिया में आयो आहे त पंहिंजो अहिड़ो किरदारु छॾे वञे जंहिंखे सुठे लफ़्ज़नि में यादि कयो वञे। अहिड़ो न थिए त माण्हू दुआऊं कनि त ही बेज़ार हुजनि। त किरदारु पंहिंजो अख़लाक मुंहिंजे सभिनी खे साम्हूं नाज़रीन खे तव्हांजे तवसुस सां त पंहिंजा अख़लाक बहितर कयो, दरगुज़र कयो, माफ़ी कयो, भाईचारो कयो। ऐं ज़ुल्म जबर जंहिं वटि ताक़त अचे थो उहो ज़ुल्म जबर थो करे, उन्हनि खां बाज़ अचो। अलाह जी पकड़ बि सख़्तु आहे। बिल्कुलु, बेशक बेशक। ख़ूबसूरत तव्हांजो पैगाम। ऐं सुबुह महिराण जे लाइ पूरी टीम कुझु कमेंट्स ॿुधणु चाहींदी आहे जेकॾहिं तव्हांजो कोई। वॾो मशकूर आहियां हिन चैनल जो, अवां सॼी टीम जो। अवां जे तवसुस सां असांजी ॻाल्हि अलाह पहुचाए पियो, कई ॾिसण वारा आहिनि। उनजो अजर ज़रूरु तव्हांखे अलाह ॾींदो हूंदो। अहिड़ा प्रोग्राम तव्हां कंदा रहो। तमामु जी महिरबानी। मौलाना साहब, मौलाना इमरान अली जलवाणी साहब असांजे प्रोग्राम में मूं पहिरीं बि चयो जॾहिं बि ईंदा आहिनि त प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत थींदो आहे। तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, असांजो प्रोग्राम बेहद ख़ूबसूरत, बेहद काराइतो असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां मां ऐं मुंहिंजी तमामु टीम। हिन तरफ़ असां वटि मौजूदु रहियो वकार अहमद अब्बासी। वकार ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो। ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु बेहद ख़ूबसूरत, तव्हां असांजे प्रोग्राम खे बणायो। ऐं मोहम्मद अली ऐं मोहम्मद सकी तव्हांजी बि शुक्रगुज़ार आहियां। तव्हां प्रोग्राम में आयो, बेहद ख़ूबसूरत तव्हां असांजे प्रोग्राम खे बणायो। नाज़रीन, इन वक़्तु तव्हां खां मां इजाज़त वठंदसि ऐं वेंदे वेंदे नातिया कलाम तोहफ़े तौर बि तव्हां ताईं असां पहुचाईंदा वेंदासीं। पर पूरे प्रोग्राम सां सहकार जेको भरपूर रहियो आहे, ताउन रहियो आहे स्किन वाइट गोट मिल्क साबुण जो। स्किन वाइट गोट मिल्क साबुण पाकिस्तान जो बहितरीन फॉर्मूला सां तयारु थियल ही सॉप आहे। हाणे स्किन वाइट साबुण जो फॉर्मूला वधीक एडवांस्ड मौजूदु आहे मार्केट में, जंहिंमें वाइटामिन ए ऐं वाइटामिन B3 शामिलु कयो वियो आहे, जेको रखंदो अव्हांजी स्किन खे 12 कलाकनि ताईं ताज़ो ऐं तवानो। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे नातिया कलाम असां वटि जेके 2 नंढड़ा मौजूदु आहिनि, मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी, उन्हनि जी आवाज़ में तव्हां ताईं पहुचाईंदा वेंदासीं। जी इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो आ। इन्ना आतैना कल कौस प्यारण वारो वेठो आ। इन्ना आतैना कल कौस कॾहिं न तुंहिंजो बेड़ो बुॾंदो हा, कॾहिं न तुंहिंजो बेड़ो बुॾंदो। तारण वारो वेठो आ, तारण वारो वेठो आ। इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो आ। इन्ना आतैना कल कौस थींदी इज़त ऐं बुलंदी तुंहिंजी, बाहि में जान न जलंदी तुंहिंजी। थींदी इज़त ऐं बुलंदी तुंहिंजी, बाहि में जान न जलंदी तुंहिंजी। बाहि खे बिल्कुलु हा, दोज़ख वारी बाहि खे बिल्कुलु तारण वारो वेठो आ, तारण वारो वेठो आ। इन्ना
आतई ना कल को सर प्यारण वारो वेठो आ हिना आतई ना कल को सर हर एक महबूबन जो मती बख्श जीवींदो थींदो जन्नती हर एक महबूबन जो उमती बख्श जीवींदो थींदो जन्नती थी दिन तहते सोड़े सकती हा थी दिन तहते सोड़े सकती संभालण वारो वेठो संभालण वारो वेठो आ इन्ना आतई ना कल को सर प्यारण वारो वेठो आ इन्ना आतई ना कल को सर ठार सजण महबूब हूंदो गॾ कोरट जो जॾहिं थींदो से ठार सजण महबूब हूंदो गॾ कोरट जो जॾहिं थींदो सॾ बदकारन खे हाणे भर में हा बदकारन खे हाणे भर में बिहारण वारो वेठो आ बिहारण वारो वेठो आ इन्ना आतई ना कल को सर प्यारण वारो वेठो आ इन्ना आतई ना कल को सर कॾहिं न तुंहिंजो बेड़ो बुॾंदो हा कॾहिं न तुंहिंजो बेड़ो बुॾंदो तारण वारो वेठो हा तारण वारो वेठो आ इन्ना आतई ना कल को सर प्यारण वारो वेठो आ इन्ना आतई ना कल को सर